अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त अपोज़िशन जो इदारनि सां टकराव वारो तासुर ग़लति आहे। असेंबलियुनि मां इस्तीफ़ाऊं ॾियण समेत ॿिया ऑप्शन बि मौजूदु आहिनि। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त अपोज़िशन जे ऐलानियल तहरीक इमरान जा पघर कढी छॾिया आहिनि। मुल्क में गद्दारीअ वारा सर्टिफिकेट विराइण वारो अमल ख़तरनाक साबित थी सघे थो। सिंध सरकार धरती धणियुनि जे सख़्त रद्द अमल खां पोइ सूबे जे बेटनि ते शहर अॾण लाइ वफ़ाक़ खे जारी कयल NOC वापसि वठी छॾी। आयरलैंड अथॉरिटीअ वारा ऑर्डिनेंस गैर आइनी ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारनि में मुदाख़िलत करार। लैंड यूटिलाइज़ जे सेक्रेटरी वफ़ाक़ी सरकार खे ख़त लिखी चयो आहे त सिंध हुकूमत नेक नियतीअ सां बेटनि ते शहर अॾण लाइ वफ़ाक़ खे गुज़ारिश कई हुई, पर गैर आइनी तौरु आयरलैंड अथॉरिटीअ जो ऑर्डिनेंस जारी करे बेट फबाइण जी कोशिश कई वई। सिंध काबीना फ़ैसिलो कयो आहे त बेटनि जी तरक़ीअ लाइ वफ़ाक़ी हुकूमत सां का बि ॻाल्हि न कई वेंदी। 6 जुलाई ते वफ़ाक़ी सरकार ॾांहुं उमाणियल लेटर बेअसर सम्झियो वञे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त वफ़ाक़ी सरकार सिंध जे बेटनि वारे मामले ते को बि गैर आइनी क़दम नाहे खयो। सिंध हुकूमत न पाण कमु पई करे न ई वरी असांखे करणु पई ॾिए। असां चाहियूं था त बेटनि ते तरक़ियाती कमु थियण ऐं परॾेही सीड़पकारी अचे। सिंध हुकूमत मामले खे सियासी बणाए रही आहे। कराचीअ में मज़ार क़ाइदे ते हाज़िरीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज़ चयो त अपोज़िशन जी तहरीक में को बि दम नाहे। जलसा रुगो करप्शन केसिस में रिलीफ लाइ कया पिया वञनि। नवाज़ शरीफ़ जी गद्दारी केस सां हुकूमत जो को बि वास्तो न आहे। पीपल्स पार्टी सिंध जे बुंडार ऐं डिंगी बेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस ख़िलाफ़ क़ौमी असेंबलीअ में ठहराव जमा कराए छॾियो। 8 मेंबरनि जी सहीअ सां जमा करायल ठहराव में बेटनि बाबति जारी सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कयूं था। बेटनि जी अॾावत ऐं तरक़ीअ जे हवाले सां क़ाइमु कयल अथॉरिटीअ खे बि रद्द कजे थो। ऐवान बि सदारत ऑर्डिनेंस खे अक्सरियत राय सां रद्द करे। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े वारनि कोशिशुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में STPA जा मुज़ाहिरा ऐं धरना। नून लीग अॻवान बग़ावत केस में गिरफ़्तारी ॾियण लाइ थाणे ते पहुची विया। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जे तर्जुमान मोहम्मद ज़ुबैर वकील अता तारड़ समेत लाहौर जे शाहदरा थाणे ते पेश। मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद ज़ुबैर चयो त नवाज़ शरीफ़ मुल्की मसइलनि ते तक़रीर कई हुई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे इशारे ते नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल करायो वियो। थाणे ते को बि केस जी ज़िम्मेवारी खणण लाइ तयारु न आहे। असां वॾे वज़ीर या SHO ते इल्ज़ाम मढ़ण न आया आहियूं। नौशर फिरोज़ क़ौमी शाहराह बलोच होटल लॻ मुसाफ़िर कोच जो ओवरटेक दौरान गॾह गाॾे सां टकर, जंहिं जे नतीजे में पोरियत गाॾे सवार अली असगर कलोड़ो सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौरु नौशर फिरोज़ अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां ज़ख़्मीअ जी हिक टंग भॼी पवण जी तस्दीक़ कई वई। नौशर फिरोज़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मुसाफ़िर कोच खे पंहिंजी तावील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। डिस्ट्रिक्ट नौशर फिरोज़ पुलिस दरस पुलिस गश्त जे दौरान 2 मंशियात फरोश जवाबदार लखमीर ऐं यकतार छापाणीअ खे 1100 ग्राम चरस समेत गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।